अस्सलाम वालेकुम नाज़रीन। लीडर टीवी ऐं प्रोग्राम कलमकार सां गॾु अव्हांजो मेज़बान मसरूर पीरज़ादो हाज़िर आहे। अक्सर करे असां वटि इहो चयो वेंदो आहे त सिंध में रुगो शाइर आहिनि, अदीब आहिनि, फ़नकार आहिनि, साइंटिस्ट पैदा नथा थियनि, साइंसी सोच रखंदड़ माण्हू पैदा नथा थियनि। अॼु असां इन ते ॻाल्हाईंदासीं। असांजी ख़ुशनसीबी त असां सां हिकिड़ो अहिड़ो महिमान मौजूदु आहे जेको साइंस जो माण्हू आहे ऐं गॾोगॾु अदब ते बि उनजी गहरी नज़र आहे ऐं उनजी दिलचस्पी आहे। असां सां मौजूदु आहिनि डॉक्टर अज़हर अली शाह साहब। सर वेलकम, तव्हां वक़्तु ॾिनो, महिरबानी। महिरबानी सर। शुरूआति करण खां अॻु में मां चाहींदुसि त तव्हां थोरो नाज़रीन जे लाइ हिकिड़ो पंहिंजो मुफ़सिल तारुफ़ बि करायो ऐं पोइ इन ॻाल्हि ते अचो। सर, अज़हर अली शाह ऐं वास्तो रखां थो दादू जो हिकिड़ो नंढिड़ो ॻोठु आहे बंबिया, जेको दादू खां 8-10 किलोमीटर कच्छ जे तरफ़ दरिया जे किनारे ते आहे। ऐं भटर पंवर झलो वरी अमीनाणी ख़ुदाबाद दादू, त हिते आउं प्राइमरी पढ़ियो आहियां ऐं मिडिल स्कूल हाई स्कूल ख़ुदाबाद ऐं दादू मां इंटर कई आहे। ऐं जॾहिं आउं नंढो हुउसि त असां ॻोठ में रेडियो ॿुधंदा हुआसीं ऐं रेडियो ते ख़ासि करे हैदराबाद जा या ख़ैरपुर जा अदबी प्रोग्राम मुंहिंजी दिलचस्पी उन्हनि सां हूंदी हुई। मुख़्तियार मलक साहब जो मोतियन माला राति जो 10 दारे ईंदो हुयो। हाणे उन रेडियो ते अदब जी दिलचस्पी जे करे मुंहिंजी वरी रेडियो सां हिकिड़ी तजसस या क्यूरियोसिटी रेडियो मुतालिक़ ख़ुदि पैदा थी। त इहो आवाज़ु हुतां कीअं थो अचे, इहे माण्हू अचनि था, वरी हिते अंदरि रेडियो मां कीअं थो आवाज़ु निकिरे, अंदरि माण्हू वेठा आहिनि, छा थियो आहे, कीअं थो आवाज़ु असां ताईं पहुचे। त इहा क्यूरियोसिटी हुई। ऐं उन क्यूरियोसिटी जे करे मुंहिंजो वरी साइंस सां दिलचस्पी थी। त जॾहिं मूं इंटर कई त पोइ मुंहिंजो शौक़ु हुयो त आउं इलेक्ट्रॉनिक्स पढ़ां। त मूंखे ॼाण मिले त इहो रेडियो कमु कीअं थो करे, इहे लहरुनि ते आवाज़ु कीअं थो अचे। ऐं पोइ मूंखे मुंहिंजी ख़ुशकिस्मती आहे त सिंध यूनिवर्सिटी में मूंखे BSc इलेक्ट्रॉनिक्स में एडमिशन मिली ऐं उते आउं डिपार्टमेंट में टॉप पोज़ीशन होल्डर आहियां। साॻी तरह सां स्कूल खां वठी मां महिनत कई ऐं वेकेशन जो बि जेको टाइम हूंदो हुयो त उन में बि आउं जेको क्लास जो हाणे अॻी क्लास हूंदी हुई त उनजो आउं एडवांस में पढ़ी छॾींदो हुउसि। ख़ासि करे इंग्लिश, मैथमेटिक्स, साइंस, इहे 3 सब्जेक्ट। इंग्लिश में लिटरेचर हूंदो हुयो। ॿियो मुंहिंजो वॾो भाउ अदब सां वास्तो रखंदो हुओ त घर में किताब बि हूंदा हुआ, रिसाला बि हूंदा हुआ, अख़बार बि हूंदियूं, त मुंहिंजो मुतालो सुठो अदब सां बि रहियो। ऐं इन क्यूरियोसिटी जे बुनियाद ते मां साइंस में वियुसि ऐं MSc इलेक्ट्रॉनिक्स करण खां पोइ वरी उते ई मां लेक्चरर मुक़ररु थियो सिंध यूनिवर्सिटी में। ऐं उन खां पोइ वरी मां इलेक्ट्रॉनिक्स में मां इहो त सम्झी वियुसि त एम्पलीट्यूड मॉड्यूलेशन कीअं थी थिए, फ्रीक्वेंसी मॉड्यूलेशन कीअं थी थिए, ट्रांसमिशन कीअं थी थिए, एंटीना कीअं कमु करे थी, जेको रिसीवर आहे रेडियो जो या TV जो उहो कीअं कमु करे थो, रजिस्टर, कैपेसिटर, इंडक्टर, ट्रांजिस्टर, इहे सभु जेके कंपोनेंट्स आहिनि, ICs, उन्हनि जी फैब्रिकेशन वग़ैरह सॼो प्रोसेस, उहो दिलचस्पी मुंहिंजी हुई त मां उहो सभु डिस्कवर कयो। उन खां पोइ जेका लेटेस्ट हुई त कंप्यूटर जी हुई। रेडियो खां वधीक वरी मुंहिंजी जेका क्यूरियोसिटी आहे उहा कंप्यूटर ॾांहुं वधी। त मां MPhil इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी में सिंध यूनिवर्सिटी मां कई ऐं मुंहिंजी पहिरीं पाकिस्तान में IT में MPhil जी डिग्री मुंहिंजी पहिरीं आहे। उन खां पोइ वरी मूंखे स्कॉलरशिप मिली HEC जी, त आउं यूनिवर्सिटी ऑफ नॉटिंगम में वरी कंप्यूटर साइंस में ऐं इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी मां PhD कई इंग्लैंड मां। ऐं यूनिवर्सिटी ऑफ नॉटिंगम उहो शहरु आहे ईस्ट मिडलैंड में इंग्लैंड में, जिते एडा काउंटेस ऑफ लवलेस जेका लॉर्ड बायरन जी धीउ हुई ऐं उहा जेका असांजी कंप्यूटर प्रोग्रामर फर्स्ट प्रोग्रामर आहे। ऐं उनजी जेका मदर हूंदी हुई एडा काउंटेस ऑफ लवलेस जी, उनखे चवंदा हुआ प्रिंसेस ऑफ पैरेललोग्राम। उहा साइंस जी मैथमेटिक्स जी तमामु एक्सपर्ट हूंदी। शादी थी, शादी खां पोइ हू त हिकिड़ो पंहिंजे नेचर जो माण्हू लाइट बारन ऐं रोमांटिक क़िस्म जो, त उन्हनि जा डिफरेंसिस थिया ऐं हुनजी घरवारी चाहियो त हाणे हिनजी जेका शाइराना तबियत आहे इन जो हिनजी धीउ ते असरु न थिए, त इन करे उहो सेपरेशन वठी ऐं धीउ खे अलॻि पालणु लॻी। पर हिकिड़ी कुदरती तव्हां ॾिसो त जेनेटिकली उहा फादर वारी जेका इमेजिनेशन ऐं क्रिएटिविटी हुई, आर्ट वारी, पोएट्री वारी, ऐं हेॾां जेका मदर खां उनखे साइंस ऐं मैथमेटिक्स मिली, त इन ॿिन्ही जी कॉम्बिनेशन सां, आर्ट ऐं साइंस जे कॉम्बिनेशन सां ई प्रोग्रामिंग ठही आहे। छो त प्रोग्रामिंग इज़ ऑल जेको आहे इंटेंजेबल ऐं इंटेलेक्चुअल क्रिएटिविटी।
त उनजो जेको फाउंडेशन रखण वारो ऐं फाउंडेशन ईअं ई उन त चाहियो पियो त पीउ खां माल खे हुनजा असर न पवनि, पर उन शाइरी जा असर पॉज़िटिव पिया ऐं पॉज़िटिव पिया। ऐं जेको आहे असांजी कंप्यूटर साइंस थी त उते मां PhD कई कंप्यूटर साइंस में यूनिवर्सिटी ऑफ नॉटिंगम में। ऐं ड्यूरिंग PhD मां अमेरिका बि वियुसि, कैनेडा बि वियुसि, ऑस्ट्रेलिया बि वियुसि, जॉर्डन, चाइना, ईरान ऐं ॿिया कुझु मुल्क 7-8 तक़रीबन कॉन्फ्रेंसिस हूंदियूं, फंडिंग थींदी हुई। त कॉन्फ्रेंस जे बहाने वरी असांजी विज़िट बि थींदी हुई। त शुरू खां वठी मूंखे घुमण फिरण जो, सैर सफ़र जो ऐं अदब, शाइरी ऐं उन सां गॾोगॾु साइंस जो जेको शौक़ु रहियो आहे ऐं उहो कंटिन्यू कंदे हाणे बि तव्हां ॾिसंदा त जेको मुंहिंजो रिसेंट किताबु आयो आहे त उनजो मां कोशिशि इहा कई आहे त साइंस, अदब ऐं आर्ट इन्हनि टिनी मौज़ूअनि खे असां गॾे करे पंहिंजे मुआशिरे खे फ़ाइदो ॾियूं। ऐं इहो मां उते ॾिठो ड्यूरिंग PhD त असां वटि हिते त सिंधी अदबी संगत आहे, उहा पंहिंजे मुंहं सां आहे, उनजो को साइंटिफिक लिटरेचर एतिरो न आहे। पर इहा साॻी जेका ज़रूरत आहे 1960s में 2 प्रोफेसर आहे ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जा, थॉमस हक्सले ऐं चार्ल्स पर्सी स्नो, इन्हनि इहो फील कयो उन वक़्त ते त असां वटि कल्चरल डिवाइड आहे। हिकिड़ी इंटेलिजेंस आहे, राइटर आहिनि, पोइट आहिनि, उहे जेके आहिनि उहे पंहिंजे हिसाब सां आहिनि, ऐं ॿिया वरी असांजा जेके प्रोफेशनल साइंटिस्ट आहिनि, इंजीनियर आहिनि, मॉडर्न साइंसिस जा, उहे वरी पंहिंजे हिसाब सां आहिनि। इन्हनि में इंटरेक्शन कोन्हे को, त उन इंटरेक्शन खे उन वक़्तु बि फील कयो ऐं उन्हनि गॾियल प्लेटफॉर्म ठाहिया। ऐं हींअर तव्हां ॾिसंदो त यूरोप लेवल ते साइंस, लिटरेचर एंड आर्ट सोसाइटीज़ क़ाइमु आहिनि, UK लेवल ते, अमेरिका लेवल ते, ॿियनि मुख़्तलिफ़ नेशनल बि आहिनि ऐं ट्रांसनेशनल या इंटरनेशनल उहे ऑर्गनाइज़ेशन एग्ज़िस्ट कनि थियूं ऐं सालियाना उन्हनि जूं कॉन्फ्रेंसिस थियनि थियूं। त इन सां छा आहे त इंसान जो जेको तव्हां ॾिसंदा त उन में जज़्बात बि आहिनि ऐं फीलिंग्स बि आहिनि ऐं उन सां गॾोगॾु रेशनलिटी बि आहे, रीज़न बि आहे, लॉजिक बि आहे। त उन्हनि सभिनी जी डेवलपमेंट माना ज़हन जी बि, जंहिंखे असां IQ था चऊं, ऐं EQ इमोशनल इंटेलिजेंस बि एतिरी ज़रूरत आहे। पर हीअ लीडर्स TV आहे त लीडर्स जे लाइ अॼुकल्ह IQ खां वधीक जेको एम्फोसिस ॾिनी थी वञे उहा EQ ते थी ॾिनी वञे। छो त हिकिड़ो माण्हू होशियारु त आहे, पर जेकर उहो शॉर्ट टेम्पर्ड आहे त उहो लीड करे कोन सघंदो ऐं उन सां माण्हू न हली सघंदो। ठहियलु कंबो ड्राए सघे थो त नुक़सानु थी सघे थो। तंहिंजे करे इमोशनल इंटेलिजेंस EQ हैज़ मोर वेटेज ओवर द इंटेलेक्चुअल इंटेलिजेंस। ऐं इमोशनल इंटेलिजेंस डील करण जे लाइ असां वटि लिटरेचर आहे। ऐं लिटरेचर मां असांखे जेके मिलनि था, फॉर एग्ज़ाम्पल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो हिकिड़ो शेर आहे त जे ततो तन तनूर जीअं त छंडे साण क्षमा, कावड़ अचे थी, गुस्सो अचे थो त सबुरु कर। छंडो इहो आहे जीअं होॾां भाउ खे छंडो पाणी ॾियणो पियो आहे त हेॾां पाणी इंसान जो सबुरु आहे, बर्दाश्त आहे। त इहा सबुरु ऐं बर्दाश्त अॻिते चवे थो जे ततो तन तनूर जीअं त छंडे साण क्षमा आहे, आणे आग अदब सी ॿारे जान जला। इहो अदब आहे, इहा अदब जी भिटाई वस्फ़ थो करे त अदब जी रोशनी आणे ऐं पंहिंजी जान खे जलाए, नूर पैदा कर, रोशनी पैदा कर। इहो जेकॾहिं मां ट्रांसलेट कयां कंप्यूटर साइंस में त इहा जेका आग आहे, कंप्यूटर साइंस में असां हिकिड़ो टर्म यूज़ कंदा आहियूं सिक्योरिटी जे लाइ, फायरवॉल। ऑपरेटिंग सिस्टम जो उहो पार्ट हूंदो आहे, सॉफ्टवेयर हूंदो आहे, उहो छा आहे कंप्यूटर खे सेफ कंदो आहे, प्रोटेक्ट कंदो आहे। त उन में जेके मलिशियस प्रोग्राम आहिनि, वायरसिस आहिनि, उहो अटैक खां महफ़ूज़ रहे। त इहो साॻियो कंसेप्ट इंसान जे लाइ जेका फायरवॉल आहे त उन जेके वहम अचनि था, विसवसा अचनि था, नेगेटिव ख़्याल अचनि था, शर ऐं ख़ैर इंसान में मौजूदु आहिनि क़ुवतूं, त जेका शर वारी क़ुवत आहे उन खां प्रोटेक्ट करण जे लाइ बुरकियां अंदरि बाज़ियूं पंहिंजो सभु पचा। हीउ जेको बदन आहे इहो बुरको आहे, असल त अंदरि जज़्बात आहिनि, फीलिंग्स आहिनि, सोचूं आहिनि, उन्हनि में एक्सपर्ट थियणो आहे। लुछण लाऊं लतीफ़ चए पधर हॾ में पाए। हाणे ज़ाहिर आहे जेको माण्हू हिन में एक्सपर्ट थिए थो त हुन में तकलीफ़ूं बि ईंदियूं, लुछबो बि सही, पर उनजी कंहिंखे ख़बर न पवे ऐं हॾनि ते जिस्म ते को निशान ज़ाहिरी न हुजे, मछण लोक लका विसाला विच पए। माण्हुनि खे ख़बर पवंदी, माण्हू डीमोटिवेट कंदा, ताना ॾींदा, तूं वरी हीअ थो उहो थो करी, ऐं माण्हू मंज़िल ते न पहुची सघंदो। तंहिंजे करे इहो तव्हां जेकॾहिं असां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो शेर खणूं था त इहो इंसान खे उन रुतबे ताईं पहुचाए थो त हुनखे पंहिंजे जज़्बात ते, पंहिंजे ख़्यालनि ते, पंहिंजे तबियत ते, पंहिंजे नर्व्स ते, पंहिंजे स्ट्रेस ते। हाणे ॾिसो न साइकोलॉजी जेको अॼु असां पढ़ूं था, इहो सॼे जो सॼो इहो आहे जेको असांखे सूफ़िज़म सेखारियो आहे, मज़हब सेखारियो आहे, असांखे अदब सेखारियो आहे त इंसानु पंहिंजे जज़्बनि ते, पंहिंजे ख़्यालनि ते
ऐं पंहिंजनि अख़लाक़नि खे आला करे। त उनजो जेको ह्यूमन बिहेवियर आहे उनखे असां जदीद साइंस में उनखे साइकोलॉजी था चऊं। ऐं इहे सभु जेके ऑफ स्पेरिंग्स हुए अदब जा लिटरेचर हिन जा आहिनि त इहे सभु इंटरकनेक्टेड आहिनि। ऐं साॻी तरह सां लॉजिक आहे त लॉजिक माना जेका असांजी क्यूरियोसिटी आहे चवंदा क्यूरियोसिटी इन एक्शन इट इज़ साइंस, क्रिएटिविटी इन एक्शन इट इज़ लिटरेचर। त क्रिएटिविटी बि इंसान खे हर इंसान खे क्रिएटिविटी न हूंदी ज़ाहिर नवां न हूंदी इनोवेशन न हूंदी। ऐं साॻी तरह सां क्यूरियोसिटी न हूंदी त डिस्कवर करे त हक़ीक़त आहे छा आहे, ट्रुथ छा आहे, फैक्ट्स छा आहिनि। ईअं जेकॾहिं माण्हू वन साइडेड तव्हांखे का ॻाल्हि ॿुधी ऐं तव्हां उन ते रिएक्ट कंदा त उहो इरेशनल डिसीजन हूंदो। बिल्कुलु जीअं अनलेस तव्हां पंहिंजो रेशनल माइंड इस्तेमालु कयो, तव्हां ॿी धुर बि ॿुधो, टे खां ॿुधो, वेरीफाई कयो। ऐं इहो क़ुर पाक में बि हुकुम आहे त जेकॾहिं तव्हां ते का ख़बर पहुचे थी त उनजी तस्दीक करे वेरीफाई कयो। त हिते असां वटि तव्हां ॾिसो त ख़ासि करे डिसइंफॉर्मेशन मिसइंफॉर्मेशन बि थिए थी, डिसइंफॉर्मेशन बि या फेक न्यूज़ अक्सर करे ईअं माण्हू वन साइडेड ॻाल्हि करे था छॾनि। ऐं फेसबुक ते मां ॾिठा चङा सहाफ़ी ईअं हिकिड़ी साइड जी ॻाल्हि ॿुधी ऐं उहे पंहिंजा व्यूज़ ॾियनि था ऐं पोइ ॿिया जेके आहिनि उहे गारियुनि जो ज़ट लॻो पियो आहे ऐं का माना कंहिंखां पुछनि बि नथा त का हक़ीक़त छा आहे। पोइ वञी ख़बर पए थी त छा हक़ीक़त आहे। ऐं माण्हू विक्टिम माना जेको आहे मुलज़िम मां माण्हू मुजरिम ठहियो थो वञे। बसि हिकिड़े नुक़्ते जो बिल्कुलु। हाणे अचूं था जेका सवेर मां थल ॿधो त सिंधी माण्हुनि जो मिज़ाज जेको आहे उहो वधीक आर्टिस्टिक आहे, साइंटिफिक घटि रहियो आहे या उनजो आउटपुट ओतिरो न रहियो आहे। इन ते मां चाहींदुसि त तव्हां ॻाल्हायो इन जा रीज़न्स छा आहिनि ऐं इन जा नुक़सान छा आहिनि। सही, हाणे मां सम्झां थो त असां वटि हिते तव्हां ट्रेंड्स ॾिसंदव त सिंधी माण्हुनि जो वधि खां वधि ट्रेंड नौजवाननि जो उहो मेडिकल ॾांहुं आहे, इंजीनियरिंग ॾांहुं टॉप ट्रेंड उहो आहे। ठीकु आहे। ऐं उन में असां वटि सुठा डॉक्टर बि आहिनि, इंजीनियर बि आहिनि, साइंटिस्ट बि आहिनि। सिंधी यूनिवर्सिटी में तक़रीबन 60 डिसिप्लिन्स आहिनि। नेचुरल साइंस फैकल्टी में तक़रीबन 25-30 डिसिप्लिन्स आहिनि। ऐं उन में हज़ारे शागिर्द जेके आहिनि उहे क्वालिफाई कनि था। ओवरऑल असांजे मुल्क में हायर एजुकेशन जो परसेंटेज घटि आहे, 5 खां 7% आहे। हाणे अलॻि अलॻि डिस्ट्रिक्ट्स में यूनिवर्सिटीज़ ठहनि पियूं त इहो परसेंटेज इन जे करे यूनिवर्सिटीज़ ठहनि पियूं त परसेंटेज वधे। पर जेके आहिनि बि सही, उहा तव्हांजी ॻाल्हि सही आहे त आउटपुट हिकिड़ो त घटि आहे, पर जेको आहे बि उहो असांजी मुआशिरे ताईं पहुचे कोन थो। ॻाल्हि इहा आहे त असां वटि जेका MPhil थिए थी, PhD थिए थी त उहा सिर्फ़ु उते लाइब्रेरी ताईं महदूद थी वञे। उन माण्हूअ खे नौकिरी मिली या प्रमोशन मिलियो, उनजो पर्पस सर्व थियो। ऐं उन माण्हू खे जेकॾहिं असां हीअ अप्रोच इस्तेमालु कंदासीं त उनखे अदब जी ऐं आर्ट जी बि तरबियत हूंदी त उहो पंहिंजी डिस्कवरी खे, पंहिंजी दरियाफ़्त खे, पंहिंजे साइंसी आइडियाज़ खे मुआशिरे ताईं पहुचाईंदो, अख़बार जे ज़रिए, रिसालनि जे ज़रिए, पंहिंजे अॼुकल्ह त सोशल मीडिया आहे त पंहिंजी ॿोलीअ में। असां ॾिसो असां वटि जेका मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन यूनिवर्सिटी लेवल ते आहे उहा इंग्लिश आहे। त असां वटि जेके टेक्निकल रिपोर्ट्स थियनि थियूं, तव्हां यूनिवर्सिटी में ॾिसंदा त अलाए केतिरा PhD फैकल्टी मेंबर्स आहिनि जेके 12 PhD। सिंधी यूनिवर्सिटी में हींअर 400 खां वधीक 12 क्वालिफाइड फैकल्टी मेंबर्स आहिनि। हाणे इन्हनि सभिनी जूं PhD थीसिस आहिनि। उहे छा उन्हनि सिंधी में कयूं? सिंधी में कोन थियूं। उहे असांजे मुआशिरे ताईं कोन पहुतियूं। उन खां अलावा हर हिकु प्रोफेसर जे लाइ इहो रिक्वायर्ड आहे त 15 रिसर्च आर्टिकल तहक़ीक़ी मक़ाला घटि में घटि लिखे, घटि में घटि। त उहो माना एलिजिबल हूंदो प्रोफेसर थियण जे लाइ। ऐं इहे तव्हां ॾिसंदो त अलाए केतिरा मक़ाला लिखिया पिया आहिनि। पर असांजे मुआशिरे ते असांजा जेके मुआशिरो असांजो जेके उनजी जोड़जक ॾिसूं था त उन में ख़ानदान आहे, फैमिली हिकिड़ो मेजर इंस्टीट्यूशन आहे। उन में असांजो एजुकेशनल इंस्टीट्यूशन्स उनजो ॿियो इदारो आहे मुआशिरे जो। सियासत आहे, पॉलिटिक्स, ऐं स्टेट आहे उहो उनजो मज़हब आहे, मीडिया आहे। इहे 5-7 जेके आहिनि इदारा मिली करे मुआशिरो ठाहिनि था। हाणे असां वटि जेको आहे उहो इन्हनि इदारनि में कोऑर्डिनेशन कोन्हे का। यूनिवर्सिटीज़ या एजुकेशनल इंस्टीट्यूट्स उहे पंहिंजे हिसाब सां जेको कनि था उते ई पूरो थी थो वञे। उनजो असांजे फैमिलीज़ सां, उनजो असांजी सियासत सां, उनजो असांजी स्टेट सां, उनजो असांजी इंडस्ट्रीज़ सां कोऑर्डिनेशन कोन्हे को, लूप कोन्हे को। त जेको आउटकम असांखे या बेनिफिट मिलणु खपे सोसाइटी खे, उहो बेनिफिट इन जे करे रहिजी थो वञे जो असां वटि इहा माना लेक करे थी। मसइलन पॉलिटिकल साइंस डिपार्टमेंट त आहे, नयूं उते डिस्कवरीज़ थियनि थियूं, इनोवेशन थिए थी, थ्योरीज़ अचनि थियूं, पर छा उहे असांजे पॉलिटिकल पार्टीज़ उहो एडॉप्ट कनि थियूं?
या जेके आहिनि एजुकेशन डिपार्टमेंट आहे त उते रिसर्च थिए थी त छा उहा रिसर्च जेका नई थिए थी उन मुताबिक़ असांजे स्कूलनि में टीचिंग मेथडोलॉजी चेंज थिए थी कोन थी थिए। मां इंग्लैंड में हूंदो हुउसि त मुंहिंजा ॿार पढ़ंदा हुआ स्कूल में, त उते प्राइवेट त स्कूल कोन हूंदा हुआ, जेके गवर्नमेंट जा स्कूल आहिनि उन्हनि यूनिवर्सिटी स्कूल खां वठी यूनिवर्सिटी एॾो त आला स्टैंडर्ड आहे उन्हनि जो, त उहे वेकेशन में ॿार जेके उते पेरेंट्स रहंदा हुआ उन्हनि जे लाइ ट्रेनिंग रखंदा हुआ स्कूल, त तव्हांजे ॿार जी केयर कीअं करणु घुरिजे, तव्हांजे ॿार खे में कहिड़ियूं कमज़ोरियूं आहिनि जेके तव्हां इम्प्रूव करे सघो था, स्कूल नथो करे सघे छो घणो टाइम तव्हां वटि रहे थो, उनजूं मैनर्स, उनजूं कम्युनिकेशन स्किल्स, उनजूं ॿियूं वीकनेसिस, त उहो इंटरेक्शन जेको पेरेंट्स सां थिए थो। असां वटि हिते प्राइवेट स्कूल में पेरेंट टीचर थिए थी मीटिंग, पर उहा बि ईअं लिमिटेड फॉर्मेलिटी तौर ते, पर गवर्नमेंट में इहो स्ट्रक्चर ई कोन्हे को। त इहा छा आहे त फैमिली खे असां कीअं इम्प्रूव कयूं, केयर असां कीअं कयूं, ऐं ॿार जी जेका पर्सनैलिटी डेवलप आहे उन में फैमिली जो, मदर जो, पेरेंट्स जो तमामु घणो असरु थिए थो। त उन्हनि खे जेकॾहिं असांजो स्कूल फीड नथो करे, आउटपुट नथो ॾिए, उन सां कनेक्ट नथो थिए, त पोइ यूनिवर्सिटी ताईं भली डिग्री त थी वञे, पर उहे जेके गैप्स रहिजी था वञनि ॿार जी शख़्सियत में, त उहे साॻा वरी असांजे मुआशरे में अचनि था। ऐं पोइ यूनिवर्सिटी में अची उहो ॿारु जेको आहे उनजी उन पर्सनैलिटी जे लिहाज़ सां, कम्युनिकेशन जे लिहाज़ सां, इंटरेक्शन जे लिहाज़ सां, कॉम्पिटिशन जे लिहाज़ सां उन में इलाही वीकनेसिस थियनि थियूं। ओवरऑल इहो मां जेकॾहिं तव्हांखे हिन किताब में हिकिड़ो मज़मून आहे, डॉक्टर ज़ुल्फ़कार सियाल सुठो शाइर आहे, तव्हांजे शाइरी सां ई वास्तो रखे थो ऐं लाड़काणे जो आहे, उनजे मूं शाइरी जो तर्ज़ो कयो जेको हिन मुंहिंजी किताब में शामिलु आहे, ऐं उहो चवे थो असां वटि जेको तालीमी निज़ाम आहे उन ते उन जा ॿ शेर आहिनि जेके मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां। चए थो कूड़ियूं डिग्रियूं पास पैसनि ते। हींअर तव्हां जेकॾहिं हैदराबाद बोर्ड, कराची जी मूंखे ख़बर न आहे, पर हैदराबाद बोर्ड जो तव्हां पुछंदो त पैकेज ठहियलु आहिनि हिते बि आहे। हा, चए माना बग़ैर फॉर्म भरण जे तव्हांखे मार्कूं वठणियूं आहिनि त हीउ पैकेज आहे, ऐं पेपर ॾींदव त हीउ पैकेज आहे, अञा ॿिया बि ऑप्शन आहिनि। त चए थो कूड़ियूं डिग्रियूं पास पैसनि ते, हाणे हीअ रिवायत आहे, इहा असांजी हाणे कल्चर थी वियो आहे, रिवायत थी वई आहे। ज़ुल्फ़ उणियो वियो ॼार आहे अहिड़ो, ज़ुल्फ़कार जो तख़लस आहे, उणियो वियो ॼार आहे अहिड़ो, गुम थी हाणे ज़हानत आहे। ज़हानत जो ॾिसो, जेको ॿारु महिनत करे मेडिकल टेस्ट जे लाइ तयारी थो करे, अचानक ठका थिए थो, पेपर लीक थी थो वञे, हुननि जा माना सॼी महिनत रहे, चोथों दफ़ो तयारी था कनि साॻी टेस्ट ॾियण जे लाइ, पोइ बि अनसर्टेनिटी आहे। ज़हानत जो माना इहो आहे। वरी चवे थो त वंगारी थीसिस थियूं लिखजनि, बिल्कुलु ईअं जेका यूनिवर्सिटी जी हालत आहे, वंगारी थीसिस थियूं लिखजनि, PhD जी विसिर वॻी आहे, सही सीटी वॻी आहे, जंहिंखे खपे वठे। अंधा काणा सभु अॻिजी विया, अंधा काणा सभु अॻिजी विया, राइज थी वई हाणे ठगी आहे। जीअं हुते जेको आहे पैसनि ते उहा कॉपी कल्चर, उहो रिवायत थी वई आहे, तीअं हिते कूड़ियूं थीसिस ऐं ठगी जो कमु उहो सम्झो त राइज थी वियो आहे। ऐं साॻी तरह सां ॿियो जेको असांजो इदारो आहे, मुआशिरो ठाहे थो, उहो आहे सियासत, हुकूमत, ऐं उनजी वरी हालत बयानु करे थो त हर वज़ीर ऐं हर कामोरो खातनि मां ओगाड़ करे थो। सियासत कूड़ अयाशी थी वई। रुगो तालीम जो कारोबार न आहे, हर शोबे जो आहे, हर इदारे जो आहे। हिकु ॿधे ॿियो अगट जोड़ाए, हिकु ॿधे ॿियो अगट जोड़ाए, सॼो कमु दलाली ते हाणे हले थो। गुरूअनि जा भड़वा चङा मुड़ुस थींदा, अड़े ओ ज़माना हुजे लख लानत, लुचा लोभ वारा उते लीडर ई वेंदा, लुचा लोभ वारा थी लीडर ई वेंदा। असांजो मुआशिरो इहो जो लीडर उहो थो थिए जेको लालच, लोभ ऐं ठगी, बदमाशी उहो करे थो, ऐं इहो सिस्टम हले थो। त सियासत जी बि इहा हालत आहे। को इदारो समाज जो बचो न आहे जिते जेको आहे का चङाई हुजे या बहितरी हुजे। त हिन किताब में मां पंहिंजे हिसाब सां कोशिशि कई आहे त उन्हनि जेके असांजे इन्हनि इदारनि खे बीमारियूं लॻल आहिनि, उन्हनि बीमारियुनि मां निजात कीअं हासिलु कजे, उनजे लाइ हिकमत अमली कहिड़ी आहे, उहा मां हिन में बयानु। अहिड़े माहौल में यूनिवर्सिटियुनि खे कीअं बहितर इदारा, दर्सगाहूं ठाहिजनि जिन मां अज़ीम माण्हू, बहितर माण्हू अचनि जेके हिन समाज जूं वाॻूं संभालनि ऐं समाज खे बहितर कनि, इहो कीअं पॉसिबल? मां सम्झां थो त जेको पाकिस्तान में, सिंध में
PhD जो मयार किरियो आहे उहो इन जे करे किरियो आहे त यूनिवर्सिटी टीचर्स जो सर्विस स्ट्रक्चर कोन्हे को। तव्हां को बि गवर्नमेंट जो खातो ॾिसंदव त उन्हनि जे लाइ जेके आहिनि तव्हां एतिरो टाइम थियो एतिरी परफॉर्मेंस थी त उन मुताबिक़ उनजो प्रमोशन थींदो, पर यूनिवर्सिटीज़ में प्रमोशन सिस्टम कोन्हे को। हाणे प्रमोशन सिस्टम जे बजाए हुननि छा कयो त दादा तव्हां MPhil कंदव पोइ तव्हांजो थींदो, तव्हां PhD कंदव, तव्हां 15 आर्टिकल लिखंदव। हाणे उहो मजबूरी में लिखे, मजबूरीअ में, हा, ज़ाहिर आहे जेको आयो लेक्चरर थियो त उनखे प्रोफेसर थियणो आहे त हूअं त उहो कोन थो थी सघे, सिर्फ़ु ज़ाती प्रमोशन जे करे, सिर्फ़ु ज़ाती प्रमोशन जे करे। पोइ उनजे लाइ उहो माना जेके बि तरीक़ा उनखे इस्तेमालु करणा पवनि था। उहो चए थो मां 2 लख भरींदुसि, 5 लख भरींदुसि, थी सघे मां इन्वेस्टमेंट कंदुसि, प्रमोशन मिलंदा, मूंखे कवर थी वेंदा, हर महीने अलाउंसेस मिलंदा पिया वधीक। त अहिड़ियूं जेके कंडीशन्स आहिनि जेके HEC जूं, त उन में असांजो मयार उहो कंप्रोमाइज़ थिए थो। साॻी तरह सां वरी 22 ग्रेड ते, हाणे प्रोफेसर 21 ग्रेड आहे, 22 ग्रेड ते वरी इहा कंडीशन रखी वई आहे त घटि में घटि 3 MPhil उहो सुपरवाइज़ कंदो ऐं हिकिड़ी PhD सुपरवाइज़ कंदो, त उन खां पोइ जेको आहे एतिरा पेपर हूंदा त उहो एलिजिबल हूंदो 22 ग्रेड। हाणे जेकॾहिं उनखे मजबूरी 22 ग्रेड वठिणो आहे त हरू डिग्री ॾियणियूं आहिनि न, त अॻु में ॾिसंदो जॾहिं इहा कंडीशन न हूंदी हुई त हरू टीचर ईअं PhD न ॾींदा हुआ, कमु वठंदा हुआ, डिज़र्व कंदो हो त उनखे मिलंदी हुई। पर हाणे हुनखे सुपरवाइज़र खे मजबूरी आहे त उनखे PhD ॾिए त उनजो प्रमोशन थिए, ग्रेड वधे। त इहे जेके पॉलिसीज़ आहिनि उहे रिव्यू करणु घुरिजनि असांजे मुआशिरे जे लिहाज़ सां। हा, इम्पैक्ट फैक्टर आहे, ॿियो जेके क्वालिटी पैरामीटर्स आहिनि, मैट्रिक्स आहिनि, उहे रखणु घुरिजनि, ॿियनि मुल्कनि में बि आहिनि। पर हीअ जेके ठहियूं 2000 खां वठी जेको डॉक्टर अतार रहमान जे टाइम खां वठी इहे स्टेट पॉलिसीज़ ठहियूं जेके नंबर बेस्ड आहिनि, क्वांटिटेटिव आहिनि ऐं जेके आहिनि अहिड़े क़िस्म जूं आहिनि जेके माण्हुनि खे मजबूर कनि थियूं त उहो घटि स्टैंडर्ड वारी, सब स्टैंडर्ड वारी बि तहक़ीक़ करे मिड़ी खाना पूरी करे ऐं प्रमोशन वठे, उन्हनि खे रिव्यू करे जेसि ताईं इन मां जान नथी छॾाइजे त जेको माण्हू जंहिंजी दिलचस्पी आहे रिसर्च में, तहक़ीक़ में, उहो ज़ाहिर आहे कमु कंदो त उनजो मयार बि हूंदो, उनजी मजबूरी न हुजे। मजबूरी में तव्हां कराईंदो त पोइ ज़ाहिर आहे मजबूरीअ में को बि कमु सुठो नथो थिए, जेसि ताईं पैशन आहे उन माण्हू जी उहा तबियत ई कोन्हे का तहक़ीक़ वारी। ठीकु आहे, उनखे तव्हां ॾियो, जेकॾहिं उहो टीचिंग जे लाइ सही आहे, अंडर ग्रेजुएट बड़ी पढ़ाए, त टीचिंग भले उहो करे, पर तहक़ीक़ जे लाइ सिर्फ़ु उहे हुजनि जेके तहक़ीक़ ओरिएंटेड हुजनि, क्यूरियोसिटी ओरिएंटेड हुजनि, ऐं उन्हनि जो जेको आउटपुट आहे उहो असांजे मुआशिरे सां बि उनखे फ़ाइदो ॾिए। त इहो आहे त जेको हुकूमत जो, गवर्नमेंट जो, इंडस्ट्री जो ऐं यूनिवर्सिटीज़ जो, इन्हनि जी पाण में जेका आहे कोऑर्डिनेशन, उन सां असांजी रिसर्च जो मयार बहितरु थींदो। असांजी इंडस्ट्री मां, मुआशिरे मां जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे यूनिवर्सिटी सां कम्युनिकेट थियनि, उन्हनि खे गवर्नमेंट फंडिंग करे ऐं उन प्रॉब्लम खे सॉल्व करण जा यूनिवर्सिटी सॉल्यूशन ॿुधाए ऐं उहो जेको इम्प्लीमेंट थिए। त ओवरऑल जेको असांजो इन्वेस्टमेंट थींदी रिसर्च ते त उनजो बेनिफिट बि थींदो मुआशिरे ताईं, ऐं असांजा जेके माहौल जा मिसाल तौरु मसइला आहिनि, इकोनॉमी जा मसइला आहिनि, हायर एजुकेशन जेका उहा माना इकोनॉमिक ग्रोथ या इंजन आहे जंहिंसां असांजे मुल्क डिजिटल इकोनॉमी फॉर एग्ज़ाम्पल, उनजे लाइ असांखे ॿिया रिसोर्सिस न खपनि, सिर्फ़ु इंटेलेक्चुअल ऐं कंप्यूटर ऐं इन जे ज़रिए सॉफ्ट टेक्नोलॉजी यूज़ करे असां हींअर पाकिस्तान में सुठो उनजो रुझान बि आहे, नौजवान कनि बि था डिजिटल इकोनॉमी में, डिजिटल स्किल डेवलपमेंट में, गवर्नमेंट जा कुझु फंड्स आहिनि बि सही, पर मां सम्झां थो त ओवरऑल जेको आहे अञा वधीक ओवरहॉलिंग जी, सिस्टम खे ओवरहॉलिंग जी ज़रूरत आहे। पॉलिसीज़ असां वटि पॉलिसीज़ ठहनि थियूं, उहे रिव्यू नथियूं थियनि, हालांकि हर 3 सालनि खां 5 सालनि खां पोइ उन ते रिव्यू थिए कॉम्प्रिहेंसिव, त भाउ उन में कहिड़ा प्रॉब्लम आया, कहिड़ा फ़ाइदा थिया, कहिड़ा नुक़सान थिया, ऐं उनखे वरी हाणे अॻिते असां कीअं चेंज कयूं। इहो HEC लेवल ते बि कोन थो थिए। HEC टीचर्स जे लाइ त कुझु पॉलिसीज़ ठाहियूं, पर एडमिनिस्ट्रेशन जे लाइ उन्हनि के पॉलिसियूं न ठाहियूं आहिनि। उहो साॻियो पुराणो हिकिड़ो माण्हू जेको आहे क्लर्क लेवल खां उहो मथे पहुचे थो 20-21 ग्रेड ताईं, हाणे उनजो माइंड सेट उहो ई लॻो पियो आहे, उनजी का ट्रेनिंग कोन थी थिए प्रॉपर मॉडर्नाइज़ वे सां, या जेका आहे को अहिड़ो एग्ज़ाम रिगोरस हुजे, उहो कमीशन हुजे, उहो पास करे पोइ मथे स्किल ते अचनि, त उन्हनि माण्हुनि वटि उहा कैपेबिलिटी बि हूंदी त उहो जेको आहे, अदरवाइज़ जेको आहे मिली स्टेरियोटाइप मैनेजमेंट आहे, इहो यूनिवर्सिटी में वॾी फुक़दान आहे मैनेजमेंट जो। तव्हां इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी IT में महारत हासिलु कई आहे ऐं उन में जेको आहे सो इंग्लैंड मां PhD कई आहे। असांजे ख़ासि तौर ते सिंध में जेकॾहिं ॾिसिजे त IT जी केतिरी ज़रूरत आहे ऐं केतिरो उन मां इस्तिफ़ादो हासिलु थियो आहे या अञा केतिरे जी ज़रूरत आहे, इन ते मां चाहींदुसि त तव्हां
सर इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी हींअर तव्हां ॾिसंदो त हर डिपार्टमेंट में, हर सेक्टर में, हर फील्ड में उहा पेनिट्रेट थी चुकी आहे। ऐं इंटरनेट इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी उन में ॿ मेन टेक्नोलॉजीज़ आहिनि, हिकिड़ो इंटरनेट आहे ऐं ॿियो वेब टेक्नोलॉजी आहे। जेसिताईं वेब न हुयो त इंटरनेट पॉपुलर न हुयो, त हाणे वेब ऐं इंटरनेट इन्हनि ॿिन्ही जे जेको आहे मर्जर सां असांजी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ठहे थी। ऐं उहो असांजे हिते यूथ में उनजो टैलेंट बि आहे, पर असां वटि प्रैक्टिकल सॉफ्टवेयर डेवलपमेंट ते नंढी लेवल ते, स्मॉल एंटरप्राइज़ लेवल ते इनिशिएटिव घटि आहिनि। ऐं तव्हां कंपेयर कंदो इंडिया सां, मलेशिया सां, त उते सॉफ्टवेयर डेवलपमेंट या इवन एक्सपोर्ट जेको थिए थो उनजी लेवल तमामु हाई आहे ऐं उन सां रेवेन्यू जनरेट थिए थो। त इन खे ज़ाहिर आहे गवर्नमेंट खे ई इहे शयूं जेके आहिनि फैसिलिटेशन करणी पवंदी ऐं उहा रूरल त असांजो नौजवान जेको बराड़ी साइड ते नंढनि इलाइक़नि में, नंढनि शहरनि में जेके हरू भरू टाइम वञाईंदा था वतन, त उन्हनि खे जेके नेट बि इस्तेमालु कनि था त रुॻो पंहिंजे शौक़ जे लाइ, सोशल मीडिया जे लाइ या इन जे लाइ, त उन्हनि खे असां जेकॾहिं थोरो इंसेंटिव ॾींदासीं, गवर्नमेंट इंसेंटिव ॾींदी थोरो घणो, त उनजी उन्हनि जी पेरेंट्स जी बि हीउ जेको बेनज़ीर इनकम सपोर्ट आहे फॉर एग्ज़ाम्पल, इन जे लाइ कंडीशन लॻाइनि त तव्हांजो ॿारु जेको आहे उहो हीउ स्किल कंदो, हीउ डेवलपमेंट कंदो, त उन सां छा आहे न उहो असांखे माण्हू तयारु थींदा, टैलेंट तयारु थींदो। ईअं तव्हां उन्हनि खे पैसा ॾेई था छॾियो बग़ैर कंहिं कंडीशन जे, बग़ैर कंहिं कम जे, त ज़ाहिर आहे उहो त टेम्पररी आहे, उन्हनि खे को बेनिफिट लॉन्ग टर्म में। चाइना में चवंदा आहिनि त जेकॾहिं तव्हां कंहिंजी मदद करणु चाहियो था त उनखे तव्हां फिश न ॾियो, पर उनखे सेखारियो त फिशिंग सेखारियो। त साॻी तरह सां इहो जेको बेनज़ीर इनकम सपोर्ट वारो वज़ीफ़ो आहे उहो उन्हनि जे ॿारनि खे ॾियनि एज़ अ स्टाइपेंड, एज़ अ स्कॉलरशिप, ऐं इन रिटर्न उन्हनि खे चवनि अथव तव्हांखे हीअ अकेडमी हीअ जेको आहे सेंटर जॉइन करे तव्हांखे हीअ स्किल्स डेवलप करणा आहिनि, असांखे हीअ कमु करे ॾियणो आहे, हीअ वेबसाइट ठाहिणी आहे, हीअ सॉफ्टवेयर ठाहिणो आहे, उहे ॿाहिरां प्रोजेक्ट्स मिली सघनि था, हिते नेशनल लेवल ते प्रोजेक्ट थी सघनि था, उन्हनि खे इंगेज करिणो आहे। टैलेंट असां वटि वॾो आहे, मेन जेको प्रॉब्लम उहो मैनेजमेंट जो आहे, रिसोर्सिस अवेलेबल आहिनि ऐं टॉप असांजा हितां जा फैकल्टी मेंबर्स या स्टूडेंट्स जेके आहिनि यूरोप में वञनि था त उन्हनि खां वधीक आउट परफॉर्म कनि था, सुठो परफॉर्म कनि था। हालांकि असांजे स्कूल खां वठी को अहिड़ो सुठो न आहे, पर छा आहे महिनत आहे, त उहा महिनत जेका आहे असांजो हिते उनखे जेको आहे कैपिटलाइज़ करे, मैनेजमेंट जेकर उनखे कैपिटलाइज़ करे उन्हनि खे थोरो इंसेंटिव ॾिए, त मां सम्झां थो त असां जेको आहे जीअं मोहन जे दड़े जे वक़्त में 5000 साल 8000 साल पहिरीं हीअ धरती ग्लोबली उनजी रिकग्निशन रही आहे, उन लीड कयो आहे, त साॻी तरह सां हींअर बि असां वरी हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजी उन स्टेज ते अची सघूं था, उहो मयार माणे सघूं था। महिनती माण्हू आहिनि, टैलेंट आहे, सिर्फ़ु उन्हनि खे जेको आहे पुछणु अचण वारो को हुजे, राह ॾिसण वारो हुजे, रहनुमाई करण वारो हुजे, ऐं इहो मथां खां ज़ाहिर आहे अप्रोच थिए थी। अच्छा, हाणे मां ईंदुसि आख़िर में तव्हांजे हिन किताब ते बि मूंखे आइडिया ॾाढो सुठो लॻो तव्हांजो, जेको साइंस अदब ऐं आर्ट जो हिकिड़ो संगम हुजे, जेको बहितर सोसाइटीअ लाइ हुजे। तव्हां हिन ते किताबु लिखियो आहे, तव्हां हिन ते कमु था कयो, हिकिड़ो जीअं मां सवेर ॻाल्हि कई त हिकु मज़बूत समाज खे मुख़्तलिफ़ माण्हू, महारत वारा माण्हू खपनि, साइंस में बि हुजनि, अदब आर्ट में बि हुजनि, त तव्हां मां चाहींदुसि त इन ते थोरो तफ़सील सां ॻाल्हायो त तव्हांजो जेको इहो आइडिया आहे साइंस अदब आर्ट जो मेलाप जेको आहे, संगम, इहो कीअं सोसाइटीअ लाइ लाभाइतो थींदो? मां तव्हांजी ॻाल्हि खे थोरो ईअं एक्सटेंड कंदुसि त मुख़्तलिफ़ माण्हू मुख़्तलिफ़ महारतुनि वारा बि हुजनि, पर उन सां गॾु हर हिकु माण्हूअ में मुख़्तलिफ़ महारतूं हुजनि। वाह। ऐं उहे असांजूं मिसाल तौरु हिकिड़ो उन सां छा थींदो, हिकिड़ो मुतवाज़न ऐं बैलेंस्ड फ़र्द ज़हन ऐं उनजी जेको आहे इंटेलेक्चुअल ऐं इमोशनल डेवलपमेंट उहा सही थींदी अदब जे ज़रिए, साइंस जे ज़रिए। त छा आहे त उहो वरी फ़र्दनि सां मुआशिरो ठहे थो, त हिकिड़ो बैलेंस्ड ऐं मुतवाज़न मुआशिरो हूंदो। हाणे जंहिं माण्हू वटि, जंहिं साइंटिस्ट वटि, मां साइंटिस्ट आहियां कंप्यूटर जो, मूं वटि जेकॾहिं लिखण पढ़ण जो अदब सां दिलचस्पी आहे, शाइरी सां आहे, त मां उन्हनि प्रोग्रामनि में अदीबनि सां, शाइरनि सां बि इंटरेक्ट कयां थो। तव्हां ॾिठो हूंदो त मां 4 साल लाड़काणे में रहियो आहियां, त उते सिंधी यूनिवर्सिटी जो कैंपस हो, उन्हनि खे असां कोशिशि करे इंजीनियरिंग जो हुयो, एग्रीकल्चर जो, टिनी खे मर्ज करे ऐं यूनिवर्सिटी ऑफ लाड़काणो ठाहियो, कोशिशि वरिती। ऐं कोशिशि में मूंखे जेका सपोर्ट मिली, उहो जेको मुंहिंजो इहो इंटरेक्शन हुयो अदीबनि सां, शाइरनि सां, इन्हनि सां छा आहे त हिकिड़ो पूल ठहे थो सपोर्ट जो।
त उहे ज़ाहिर आहे उतां जा जेके नुमाइंदा आहिनि, जेके लीडर्स आहिनि पॉलिटिकल पार्टीज़ जा, गवर्नमेंट जा, उन्हनि सां इंट्रेक्शन, मुंहिंजी ॻाल्हि हुननि ताईं पहुती, हुननि सपोर्ट कई ऐं उन्हनि सां गॾियल तौर ते जेको हिकिड़ो इम्पेक्ट ठहियो। त 2013 खां कैंपस त हुयो, पर 2024 में उहो यूनिवर्सिटी थी वई। जनवरी खां उते वाइस चांसलर मुक़ररु आहे। हाणे वरी मूंखे नौशर फ़िरोज़ मुक़ररु कयो अथनि, त इनखे यूनिवर्सिटी कयो। त इहो तव्हां ॾिसो त जेकॾहिं मुंहिंजो अदब सां न हुजे हा इंटरेक्शन, मां अदबी संगत या ॿिया जेके मीडिया जा या NGO जो प्रोग्राम थियनि था, मां उन्हनि में इंटरेक्टिव न हुजां हा, त सिंधी यूनिवर्सिटी जा 5-6 कैंपस ॿिया बि आहिनि, पर उहे अञा ताईं यूनिवर्सिटी न थिया आहिनि। पर हीउ मूंखे बेनिफिट इहो थो थिए। ऐं मेन जेका थीम आहे उहा हिन जे पुठियां, हिन मेलाप जे या संगम जे पुठियां इहा आहे त उहे अहिड़ा मसाइला जेके सिर्फ़ु साइंसदान हल नथा करे सघनि या सिर्फ़ु अदीब हल नथा करे सघनि, अकेला नथा करे सघनि, त उहे गॾिजी करे कलेक्टिव विज़डम, उहा जेका असांजे मुआशिरे खे वधीक फ़ाइदो ॾींदी। ऐं उहा आलमी सतह ते मां मिसाल हिन में हवाला ॾिना आहिनि त मुआशिरनि उन मां फ़ाइदो वरितो आहे ऐं असांखे वठणु घुरिजे। ऐं उन्हनि त पहिरियां खां 1950s खां 60s खां हाणे असां 2024 में पहुता आहियूं, पोइ बि असां वटि इहे प्लेटफॉर्म न आहिनि। त उहे प्लेटफॉर्म ठहणु घुरिजनि, सोसाइटीज़ ठहणु घुरिजनि जिते इन्हनि जो गॾियल इंटरेक्शन थिए। उन सां मुआशिरे, मां सम्झां थो त कंप्यूटर में असां हिकिड़ो टर्म यूज़ कंदा आहियूं RGB, माना 3 बुनियादी कलर हूंदा आहिनि, रंग हूंदा आहिनि, हिकिड़ो रेड, ग्रीन ऐं ब्लू। इन्हनि 3 कलरनि जी कॉम्बिनेशन मां कंप्यूटर में मिलियंस ऑफ कलर्स ठहनि था, मिलियंस ऑफ कलर। त मां सम्झां थो त इंसान जे लाइ, फ़र्द जे लाइ या मुआशिरे जे लाइ जेके 3 बुनियादी रंग आहिनि, उहो आहे अदब, साइंस ऐं आर्ट। ऐं इन्हनि 3 खे जेकॾहिं असां मिलाईंदासीं त इंसान जी शख़्सियत में ऐं मुआशिरे में मिलियंस ऑफ कलर्स पैदा थी वेंदा, रंग पैदा थी वेंदा, ख़ुशियूं पैदा थी वेंदियूं, ख़ुशहाली ईंदी, अमन ईंदो। त हीउ जेको असां हिकिड़ो रिलीजियस एक्सट्रीमिज़म में आहियूं या जेको आहे असां आइसोलेशन में आहियूं, डिप्रेशन में आहियूं, तव्हां ॾिसो साइंटिस्ट बि कॾहिं डिप्रेस थी वेंदा आहिनि। त उन्हनि खे जेको आहे इंस्पायरेशन जे लाइ, उन्हनि खे इंकरेजमेंट जे लाइ आर्ट खपे। आर्ट वरी जेको मुंहिंजो मौक़िफ़ इहो आहे, जंहिंमें हिन में मूं हिकिड़ो ॾिनो बि आहे त आर्ट ॾिसो न, साइंस खे असां जेको साइंटिफिक प्रोसेस आहे उनखे असां एक्सप्रेस करण जे लाइ डायग्राम ठाहियूं था, चार्ट ठाहियूं था, उहो ब्यूटिफाई कयूं था, उन में आर्ट आहे। साॻी तरह सां शाइरी त तव्हां लिखो था, पर उन शाइरी खे जेकॾहिं को फ़नकार, को आर्टिस्ट उनखे जेकॾहिं म्यूज़िक सुरंदो बि, उन सां गॾु रिदम बि आणींदो ऐं सुरीलो आवाज़ बि हूंदो, त जेको ॿुधंदड़ हूंदो उहो झूमणु शुरू कंदो। ॾिसो न, एतिरो उहो डाउनलोड थी थो वञे, उनजो असरु, इहो आर्ट जो असरु आहे। त आर्ट अदब खे बि पुरअसर बनाए थो। त साॻी तरह सां मुंहिंजी थीम इहा आहे त असां साइंस जे लाइ बि आर्ट इस्तेमालु कयूं, उहो शाइरी में बि हुजे। त तव्हां हीउ ॾिसंदो किताब, त हाणे साइंटिफिक दुनिया में साइंटिफिक शाइरी बि थिए थी, साइंसी शाइरी बि थिए थी। मूं UK मां घुरायो आहे, जंहिंजो मां तर्जुमो सिंधी में बि कयां पियो। हीउ मेरी सून ली हिन जी आर्थर आहे। हिन जी साइंस में बि ऑक्सफर्ड मां, कैम्ब्रिज मां साइंस में बि डिग्री आहे, एस्ट्रोलॉजी जी डिग्री आहे। उन सां गॾु शुरू खां वठी मूं वांगुरु हिन शाइरी सां, साइंस फिक्शन सां, हिन सां बि शौक़ु रहियो आहे। त हाणे हिन छा कयो आहे त पीरियाडिक टेबल जेका आहे उनजे हर अंसर ते हिन हिकिड़ो हाइको लिखियो आहे। हिन जो टाइटल आहे एलिमेंटल हाइको ऐं पोएम्स टू ऑनर द पीरियाडिक टेबल 3 lines at a time। हाइके में ॾिसो इख़्तिसार हूंदो आहे ऐं उन में उन अंसर जूं जेके बुनियादी ख़ूबियूं आहिनि, फीचर आहिनि, उहे पोइटिक वे में, क्रिएटिव वे में, आर्टिस्टिक वे में एॾो त बयानु करे थी। हिन में तव्हां ॾिसंदो त उन अंसर जी तस्वीर बि हूंदी, डायग्राम बि हूंदो, उहे आहिनि। त मां इहो थो कयां हाणे सिंधी में बि एड करे ऐं पोइ वरी सिंधी अदब में, त जीअं ॿिया बि शाइर इन लाइन ते अचनि। ऐं सफ़ाइको या साइंटिफिक हाइको, उहो हिकिड़ी बराबरि जेको जापान में आम आहे या ॿियनि शहरनि में घणी साइंटिफिक पोइट्री थिए थी। न इहो तव्हां तमामु सुठो चयो त इहे साइंस या फ़लसफ़ो जेको कॉम्बिनेशन आहे, सिनर्जी आहे। हा, साइंस ऐं फ़लसफ़ो ख़ुश्क सब्जेक्ट सम्झा वेंदा आहिनि, पर उनखे वधीक चार्मिंग ऐं इंट्रस्टिंग बणाइण लाइ आर्ट जी संगम आहे। महिरबानी साईं, ॾाढी सुठी कचहरी थी तव्हां सां। ऐं वरी बि कॾहिं तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां तव्हांजो, साईं डॉक्टर अयूब शेख साहिब जो, लीडर TV जो, जो तव्हां मौक़ो ॾिनो। ऐं मुंहिंजो इहो आहे एज़ अ प्रोफेसर, जिते मौक़ो मिलंदो आहे सिखण जो, सेखारण जो, शेयर करण जो, डिस्कशन जो, त मुंहिंजे लाइ ख़ुशी हूंदी आहे। महिरबानी। वरी कॾहिं वरी तव्हांखे मौक़ो ॾींदासीं त अचिजो जॾहिं हुजे। नाज़रीन, लीडर TV जे प्रोग्राम कलमकार में पंहिंजे मेज़बान मसरूर पीरज़ादे खे ॾींदा हाणे इजाज़त। वरी ईंदड़ हफ़्ते कंहिं ॿिए महिमान सां गॾु हाज़िर थींदासीं। अल्लाह भाई।